हाणे हुकूमत ऐं ज़ाहिर आहे हुकूमत पार्टी जी आहे। पार्टी ऐं हुकूमत ॿई जे तव्हां उनखे जी एनालिसिस कयो हर डिपार्टमेंट जी, पार्टी जे उहिदेदारनि जी, मिनिस्टरनि जी, त 80% खां मथे तव्हांखे सेल्फ इंट्रस्ट उन्हनि जो नज़र ईंदो। माण्हुनि खे उमेद हुई त पीपल्स पार्टी ओरिजिनली जंहिं मक़सद लाइ ठही हुई शायदि हाणे हिन दफ़े खां पोइ ओरिजिनल मक़सद ते अची वञे, पर अनफॉर्चुनेटली ट्रेजेडी इहा आहे जो सिंध जे अवाम खे रुगो डिसअपॉइंटमेंट मिली, छो त सभु शइ रुगो सेल्फ इंट्रस्ट में थिए थी। ज़मीनूं वेराइजनि पियूं जे ग़रीबनि जे नाले सां, त जे आउं वेराए पियो त आउं पंहिंजो खीसो पहिरीं भरियां थो, पोइ बचति जेका खीसे में नथी अची सघे उहा कंहिंखे मिसकिन खे ॾेई थो छॾियां या माइट खे ॾेई थो छॾियां। उन खां अलावा स्कीम्स आहिनि, उन्हनि में मैसिव करप्शन आहे। इरिगेशन जे प्रोजेक्ट्स में सिमनाली हुजे या वाहन जी खांटी हुजे, ऑन पेपर थिए थी, फंड्स रिलीज़ थियनि था, खाॼी था वञनि। एतिरी ताक़त इंजीनियर या डिपार्टमेंट में न आहे। घटि में घटि बदीन में आउं चैलेंज कयां थो, नथा करे सघनि, पर असांखे नज़र पियो अचे त हू केॾांहुं पिया वञनि। जेॾांहुं वञनि पिया उन्हनि सां हिजाब, रस्तो, भाईपी, पार्टी लीडरशिप जो लिहाज़, उन लिहाज़ में इलाही शयूं असीं पंहिंजे अंदर में एब्ज़ॉर्ब कंदा वियासीं। केतिरो तव्हां खाईंदो, केतिरो पीअंदो, हिकिड़ी लिमिट हूंदी आहे। हाणे जेको असांजी एब्ज़ॉर्प्शन जी लिमिट हुई उहा ख़तमु थी वई आहे। इन खां वधीक जे एब्ज़ॉर्ब करण जी असां कोशिशि कई त जेका ग़रीब अवाम आहे, जिन जो हीउ रत 100% कंप्लीट चूसे चुका आहिनि, हाणे उन्हनि जा हॾा बॉइल करे सूप पिया पीअनि, उहे हॾा बि बाक़ी न रहंदा। त सिंध मोहन जे दड़े वांगुरु थी वेंदी। रुगो माण्हुनि जा ढांचा, कुझु मुअल माण्हू मिलंदा, जीअरो हलंदड़ फिरंदड़ सेन माण्हू, अकुलमंद माण्हू तव्हांखे कोई कोन मिलंदो। इरिगेशन मिनिस्टर हींअर केरु आहे? काइम अली शाह साहिबु आहे। हलाए केरु पियो? हिकिड़ो ज़रदारी पियो हलाए, जेको अॻे आसिफ़ साहिब जे घर खीर पहुचाईंदो। खीर वारो हो नवाब शाह में कंहिंखां पुछो त बाबा उहो केरु आहे, हू तव्हांखे ॿुधाईंदा त खीर सप्लायर हो, उन वटि 2 मेहूं ॿधंदियूं, रोज़ ॾुहंदो, सुबुह पाण साइकिल ते पाड़े में खीर विकिणंदो। उहो माण्हू इरिगेशन डिपार्टमेंट खे हेड थो करे अनऑफिशियली। सभु पोस्टिंग, ट्रांसफर्स, ठेका, हर शइ उन जे थ्रू थियनि था। केॾांहुं पियो वञे? जे मुंहिंजो नौकर करे पियो त केॾांहुं वेंदो? उन में त एतिरी गुंजाइश न आहे जो अरबे रुपया खाई वञे ऐं माण्हू उनखे खाइण ॾियनि। काइम अली शाह साहिबु न एतिरो बेईमान डिसऑनेस्ट आहे, न एतिरो ज़ालिम आहे। मूं 3.5 साल ऐं तमामु वेझो रहियो आहियां, पर हू कमज़ोर आहे। उन जी ग़लती फ़क़ति हिकिड़ी आहे त उहा ग़लती बि इन करे आहे जो हू चरियो न आहे। काश हू मूं वांगुरु चरियो हुजे हा त इहा ग़लती न करे हा ऐं रिज़ाइन करे हलियो वञे हा। जॾहिं माण्हू पब्लिक अवाम जे बेनिफिट में पंहिंजा पावर्स यूज़ नथो करे सघे, माण्हुनि जो क़त्ले आम पंहिंजा पावर यूज़ करे नथो रोके सघे, कंहिंजे रोज़गार खसिजे पियो उहो प्रोटेक्ट नथो करे सघे, त उनखे घर वञी अला अला करणु खपे। छाजे लाइ चीफ मिनिस्टर हाउस में वेठो आहे? शायदि इहो मुंहिंजो ख़्यालु आहे त हिकिड़ो माण्हू जॾहिं कुझु करे बि नथो सघे, उमिरि बि हुनजी अहिड़ी न आहे, कुझु करणु चाहे बि नथो, न त का त शइ पकिड़िजी पए त बाबा हीउ हुन पावर प्लांट हणी छॾियो, शुगर मिल हणी छॾी, 6 शुगर मिलूं वठी छॾियईं, प्लॉट वठी छॾियईं, अहिड़ी त का ॻाल्हि नज़र असांखे घटि में घटि मूंखे नथी अचे। त हू छो उते वेठो आहे? शायदि छो जो इहो थींदो रहियो आहे। हुनखे चयो वियो त जे तूं पंहिंजी मर्ज़ी सां रिज़ाइन करे वेंदे त तोखे कोन छॾींदासीं। तंहिंजे करे हू उते वीचारो ग़रीब वेठो आहे।
100%. शायदि सुभाणे टीवी ते या अॼु चवे त न डॉक्टर साहब ग़लति ॻाल्हि थी करे, एॾे कुझु कोन्हे, ऐं आसिफ़ साहब मुंहिंजो लीडर आहे, उहो बि मजबूरी में चवंदो, छो त उन जे पोयां अनविज़िबल गन हिकिड़े उन जी मथे ते रखी आहे जेका असांखे नज़र नथी अचे, उनखे ख़ुदि खे महसूसु थिए थी लॻंदे। केरु ऑल पावरफुल केरु आहे? सिंध जो वधि में वधि पावरफुल, जेको सॼे पाकिस्तान जो वधि में वधि पावरफुल हो कंहिं ज़माने में, हाणे उहो रिड्यूस थी सिंध ते अची वियो आहे। त पर असांखे आउटपुट ओतिरो ई खपे। हिकिड़ो दफ़ो माण्हू हिरी वियो, मिसाल मुंहिंजी सॼे पाकिस्तान में बिज़नेसिस हुजनि ऐं मुंहिंजो 1 करोड़ रुपयो रोज़ आमदन हुजे, मिसाल, ऐं कतई इहे नंबर्स कंहिंजे लाइ इल्ज़ाम तराशी या कोट नथो कयां, हिकिड़ी मिसाल पई ॾियां, ऐं सॼो पाकिस्तान छॾे मूंखे चवनि त तूं पंहिंजा रुगो सिंध जा बिज़नेस रख, ॿिया छॾे ॾे, त आउं त चाहींदुसि न त उहो 1 करोड़ रुपयो रोज़ जेको मूंखे पाकिस्तान सॼे मां मिलियो पियो त उहो मूंखे सिंध जे बिज़नेस में मिले, ताकी मुंहिंजो कारोबार त हले, मुंहिंजो घर त हले, मुंहिंजा शौक़ पूरा थियनि, मुंहिंजियूं लज़तूं पूरियूं थियनि, मुंहिंजियूं ख़्वाहिशूं पूरियूं थियनि, मुंहिंजी हवस पूरी थिए, उहा किथां थींदी? त जेका अॻे सॼी पाकिस्तान पे हवस पूरी कई, हाणे लाचार वेचारी मुंहिंजी ग़रीब यतीम मां सिंध उहा पई उहा लज़त पूरी करे ऐं ख़्वाहिश ऐं हवस पूरी पई करे। हाणे तव्हां सोचे सघो था त केतिरी करप्शन हूंदी। पीपल्स पार्टी सिंध ऐं मतिलबु पाकिस्तान ज़्यादा हिसाब ते तव्हां इल्ज़ाम हणो था, ऐं कल्ह बि इहा शइ थी त भई जे मिर्ज़ा साहब वटि उन जा सबूत आहिनि, पर उहो ॻाल्हियूं न करे, मिर्ज़ा साहब सबूत उहे पेश करे सबूत ऐं एरू गैरू नथू ख़ैर को छो ॾियां? आऊं त चई चुको आहियां, वरी चैलेंज कयां थो, भाई उन किताब लिखियो आहे न सदरू हाशवाणी, उनखे कोर्ट में सू कयो अथनि न, अलाए 2 अरब अलाए 3 अरब रुपए जो कयो अथनि न। नायक उनजो वकील आहे, नायक घर जो माण्हू आहे, फ्री जो वकील आहे, नायक खे चवनि भई ज़ुल्फ़िकार पे बि कर दो, करे छॾीनि कोर्ट में, मूंखे कोर्ट में बीहारीनि, त आउं कोर्ट में सबूत ॾींदुसि, प्रूफ कंदुसि। ऐं सॼी दुनिया इंडिविजुअल, तव्हां मूंखां सबूत घुरो, तव्हांखे ॾियां, जियो वारो घुरे जियो खे ॾियां, केर बि घुरे ऐं इहो ॾींदो, मुंहिंजो रुगो इहो कमु आहे छा? वंस फॉर ऑल, जेॾीमहिल मुंहिंजी लाइफ, मुंहिंजी इज़त ऐं गैरत स्टेक ते हूंदी ऐं साम्हूं मुंहिंजे पुराणे यार, मुंहिंजे भाउ आसिफ़ ज़रदारी जी हूंदी, ओॾीमहिल आउं पंहिंजा सभु हथियार यूज़ कंदुसि पंहिंजी इज़त आबरू बचाइण लाइ, पंहिंजे बचनि जो जाइज़ रोज़ी बचाइण लाइ, पंहिंजे ख़ानदान जी इज़त आबरू बचाइण लाइ, ज़िंदगी बचाइण लाइ। ओॾीमहिल आउं कंदुसि, हींअर आउं कॾहिं छो वेही रहां? हिते त सभु कुझु थिए थो, रिकॉर्ड बि ग़ाइबु कयो थो वञे, सॼे सिंध खे सॼे पाकिस्तान खे ख़बर हिते छा नथो थिए, डिग्रियूं कूड़ियूं मिलनि थियूं, खाता चेंज था थी वञनि, सॼो रिकॉर्ड चोरी थो थी वञे, सॼे ज़िलनि जा तालुकनि जा रिकॉर्ड चेंज करे ग़ाइब करे नओं ड्रामो थो कयो वञे, त कंप्यूटराइज़ेशन थिए पई। कंप्यूटराइज़ेशन में चवनि पुराणो रिकॉर्ड सड़ी वियो, कंप्यूटराइज़ करे डॉक्टर ज़ुल्फ़िकार जो ठटो जेको ज़िलो आहे उन में ही तालका हिन जे पर ॾाॾे जा कंप्यूटर में चाढ़े छॾियूं, पंच करणा आहिनि रुॻो नाला, लिखत में त कुझु ई कोन्हे। एॾो शोशो कंप्यूटराइज़ेशन जो छो आहे? पंहिंजा पुराणा ग़लति कम खे रेगुलराइज़ करण लाइ। एॾो लाचार माण्हुनि जो आहे त माण्हुनि जी ज़मीन, जे माण्हुनि जी ज़मीनुनि जो लाचार आहे त कब्ज़ा छो था कयो? छो पिया माण्हुनि खे डिस्पोजेस कयो? तव्हांखे बुक आहे, तव्हांजूं पंहिंजूं 25,000 एकड़ खां वधीक ज़मीन आहे, तव्हां वटि 1000 एकड़ बि ज़मीन कोन हुई, हाणे तव्हांखे 25,000 खां मथे आहिनि ज़मीनूं। वॾे में वॾा सिंध जा ज़मींदार, मुंहिंजो दोस्त आहे, मूंखे फ़ख़्रु ॾाढो, आउं ॿुधाईंदो आहियां ॿाहिरि मुल्कनि में, त सभिनी खां वॾो जेको लैंड लॉर्ड आहे उहो मुंहिंजो यार आहे, सभिनी खे ख़बर आहे कॾहिं खां आहे। ऐं नंबर 2 असांजी अदी, मुंहिंजी भेण, उहा वॾी ज़मींदारनी आहे। त जिते अहिड़ा हालात हुजनि उते माण्हू छा कनि? मुंहिंजो ॾोर उहो इहो आहे
जो आउं ग़लति खे ग़लति चवां पियो, चोर खे चोर चवां पियो, ऐं आउं चैलेंज कयां पियो त जे आउं ग़लति चवां पियो त ख़ुदा जे वास्ते मूंखे सज़ा ॾियो। मूं इहो त कोन चयो त आउं चई ऐं बसि आउं भॼां पियो ऐं तव्हांखे लभंदुसि कोन, जीअं पास्ट में सभई भॼंदा रहिया आहिनि क्राइम खां पोइ। आउं त हिते ई आहियां। 12 साल मूं रोपशी पंहिंजे दोस्त जे करे कटी, जस्टिस ज़फ़र हुसैन मिर्ज़ा जे करे कोई क्राइम मूंखां न थियो, न उन जे करे मूं ते FIR दाख़िल थी। फ़क़ति ऐं फ़क़ति आसिफ अली ज़रदारी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ मूं, मुंहिंजे ख़ानदान, मुंहिंजी ज़ाल, मुंहिंजे ॿारनि, मुंहिंजे बचनि तकलीफ़ूं 12 साल जेके कटियूं, रोज़ आउं मरंदुसि, रोज़ जीअंदुसि। ख़बर न हूंदी त सुभाणे आउं उथंदुसि त जीअरो हूंदुसि या मारिजी वेंदुसि। कंहिंजे लाइ कयूं? ऐं इन करे वधीक हुन में कावड़ में आहियां, नज़र अचां थो। मूंखे ख़बर आहे त सुठो नथो लॻे, माण्हू सम्झनि था त ही सफ़ा जेका तव्हां दावा था कयो त ज़रदारी साहिब जे लाइ तव्हां ख़ुशि रहिया आहियो, क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि पीपल्स पार्टी लाइ, त एॾी वॾी पीच ते तव्हांजा इख़्तिलाफ़ छाजा आहिनि? कहिड़ा इख़्तिलाफ़ तव्हांजा आहिनि जो तव्हां एतिरो खुली जेको आहे ॻाल्हायो पिया, ऐं इख़्तिलाफ़ुनि जी बुनियाद छा आहे? इख़्तिलाफ़ आहे बीबी जो रत, भुट्टे साहब जो रत, इहो इख़्तिलाफ़ आहे जेको असांखे अॻे रियलाइज़ करणु खपंदो हो, जेको बुनियादी तरीक़े सां बुनियादी पीपल्स पार्टी जो न आहे, सिंपथाइज़र न आहे, शहीद भुट्टो ऐं बीबी जो जेको लवर न आहे, उनखे ट्रस्ट न करणु खपे जेको बुनियादी न आहे। मूंखां इहा ग़लती थी, इहो मुंहिंजो इख़्तिलाफ़ आहे। मुंहिंजो इख़्तिलाफ़ हाणे पंहिंजो पाण सां आहे त 45 साल ऐं बेवकूफ़ रहियुसि, गुमराह रहियुसि, बदमाश हुयुसि, पर मुंहिंजी फैमिली जो त को ॾोह कोन हो। कंहिंजे करे असां बर्दाश्त? मुंहिंजी अनमैरिड भेण जंहिंजी अॼु ॾींहुं ताईं शादी न थी सघी आहे, शादी जी एज ख़तम थी वई आहे, इन करे जो उनखे हिकिड़े चर्च जे केस में मूं सां गॾु नॉमिनेट कयो वियो, जेको आसिफ ज़रदारी जे करे मूं ते थियो। बिटर मूंखे हुअणु खपे या न हुअणु खपे? मूं जेका इन्वेस्टमेंट कई आसिफ में, उहा मुंहिंजी ज़ीरो थी वई। ग़लति इन्वेस्टमेंट मूं कई, इन करे आउं बिटर आहियां। आसिफ पंहिंजे चमचनि जो, उन्हनि चमचनि जो जेके ख़ुदि ऐं उन्हनि जा घर वारा सुहिणा हुजनि, ख़ुशबूदार हुजनि, उन्हनि ते उन इन्वेस्ट कयो। उहे सिंध धरती जा मालिक एंग्लो कश्मीरी आहिनि, जेके बुनियादी तौर ते उन शख़्स जो पीउ कश्मीर सां तालुक़ु रखे थो, उन जी माउ अंग्रेज़ हुई, उहे असां ते मड़िया विया आहिनि। सिंध धरती जेका मुंहिंजी माउ आहे, मुंहिंजी माउ जे जिस्म जा हिसा उन्हनि खे अयाशी लाइ ॾिना विया आहिनि, जंहिंमें 20-25 हज़ार एकड़ ठटे जी ज़मीन आहे, तक़रीबन 6000 ज़मीन हिते रड़ी बेले जी आहे, जेका मुंहिंजी वाइफ जी ऐं मुंहिंजी कॉन्स्टिट्यूंसी रही आहे, मुंहिंजी वाइफ जी कॉन्स्टिट्यूंसी आहे। असांजे चवण ते, असांजी मिंत मिड़ ते अखियूं पूरे सदाईं पीपल्स पार्टी खे वोट ॾींदा रहिया आहिनि। उन्हनि खे इहो मिलियो जो अॼु बेघर थी विया, उन्हनि जो रोज़गार खसिजी वियो, उन्हनि जे बचनि जो रोज़गार खसिजी वियो। इहो उन्हनि ॾोह कयो पीपल्स पार्टी खे वोट ॾेई? हा, जे बुनियादी तौर ते पीपल्स पार्टी जो आसिफ साहब हुजे हा, उनखे अहसासु हुजे हा, दर्द भुट्टे साहब जो हुजे हा, पंहिंजे घरवारी जो दर्द हुजे हा, त कॾहिं बि ईअं न करे हा। कहिड़ी अवाम खे छा ॾिनो अथई? सत्तार बचण खे शुगर मिल फुरे वरितो? उहो पीपल्स पार्टी जो न हो? उहो अवामी लीडर न हो? उनजी ख़िदमतूं पार्टी लाइ न हुयूं? कुर्बानियूं उन जूं न हुयूं? ख़ुदा ईमान ॾे उन्हनि चङनि दोस्तनि खे, माण्हुनि खे, त अॼु हू सभु डप लाहे छॾी पंहिंजा। छो त फ्यूचर इन में आहे। फ्यूचर चोरनि ऐं धाड़ेलनि सां न आहे। फ्यूचर आहे त पीपल्स पार्टी जो लीडरशिप जो ओडी माल बि अवाम फ़ैसिलो कयो हो भुट्टे साहब जी शहादत खां पोइ, शहीद राणी जो, ऐं शहीद राणी उहो प्रूव कयो त उहा जेन्युइनली लीडरशिप क्वालिटीज़ हुन में आहिनि। सिंध धरती लाइ दर्द रखे थी,
माण्हुनि लाइ दर्द रखे थी, मिसकीननि सां प्यार करे थी। उन खां पोइ हाणे जे कंहिंखे बि उमेद नज़र अचे थी या रोशनी नज़र थी अचे त बिलावल भुट्टो में नज़र थी अचे। त इन करे बीबी जी बि ख़्वाहिश इहा हुई, बीबी बिलावल साहब खे ट्रेन करण जी कोशिश पे कई त बीबी जो कॾहिं बि न इरादो हो। इलाही शयुनि जो आउं विटनेस आहियां, इलाही शयूं आउं ॾिसंदो हुउसि, ॿुधंदो हुउसि, प्राइवेट बि हुयूं, सेमी प्राइवेट बि हुयूं, पॉलिटिकल बि हुयूं। पर हिकिड़ी शइ तय आहे त बीबी पाण खां पोइ ख़्वाहिश हुई त बिलावल भुट्टो साहब पार्टी संभाले। आसिफ साहब जो ज़िक्र किथे बि कोन हो। पर इन केस ऑफ ट्रेजिक ओचिती डेथ लाइ बीबी उहो पंहिंजो रिटन वसियत करे वई। पर उन में बि त इहो आहे त आसिफ खे स्टॉप गैप अरेंजमेंट में टेम्पररी पार्टी संभालण लाइ ॾिनी वञे। जे CEC सही न सम्झे या कारकर्दगी ठीक न हुजे या हू एतिरो एबल न हुजे त CEC खे अख़्तियार उन लेटर में ॾिनो वियो आहे त उहो मीटिंग करे उनखे हटाए ॿियो लीडर चूंडे। जेको वसियत ॾेखारीनि था इहा मुकमल आहे, ओरिजिनल आहे, या ॿ हिसा कुझु या बि शइ हिकिड़े हिसे खे अञा रखियो आहे त देर सां ज़ाहिर कंदा? हा, ॾिसो आउं तमामु हिन वक़्तु जंहिं पिच ते आउं हलां पियो, जंहिं जहिड़े में आउं आहियां, त मुंहिंजे लाइ त फ़ाइदेमंद इहा शइ आउं चवां त आसिफ कूड़ी ठाही आहे इहा। पर ईअं न आहे। जेका शइ सही हूंदी उहा सही चवंदुसि, ग़लति खे ग़लति चवंदुसि। न वधा नथो करे सघे, हैंड रिटन आहे, उहा टाइप्ड न आहे। जे टाइप हुजे, कंप्यूटर प्रिंट आउट हुजे, पोइ रुगो सही हुजे, सही त केर बि फौजरी करे सघे थो। सिग्नेचर मतिलबु उनखे ट्रेसिंग करे कॉपी करे सघे थो। इलाही माण्हू जेके कॉपी कंदा आहिनि, पर सॼो मवादु 1 पेज 2 पेजिस बीबी जे साॻे हैंड राइटिंग में लिखणु ॾाढो ॾुखियो आहे। बीबी यकीन ऐं बीबी दूर जी नज़र रखंदी हुई। बीबी यकीननि अहिड़े क़िस्म जी वसियत ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे। उन कंडीशनल आहे, जे हू प्रॉपर पार्टी हलाए सघे ऐं पार्टी खे नुक़सानु न थिए, माण्हुनि खे नुक़सानु न थिए, त उन खां पोइ CEC खे अख़्तियार ॾिना विया आहिनि त CEC मीटिंग करे उनखे हटाए सघे थी। पर CEC में दम हुजे। असीं सभु नौकर आहियूं, असीं सभु ग़ुलाम आहियूं। नौकर खां बि हिकिड़ो स्टेज हाणे हेठि थी वियो आहे। अॻे नौकरी कंदा हुआसीं, हाणे ग़ुलामी आहे। माना साह बि खणंदासीं त आसिफ खां पुछी खणंदा, न खणंदा ॿाहिरि निकाल दो। उहो गॾु हूंदा अथसि न, बाबर ॿाहिरि निकालो। नथिंग, 0/0। CEC खां पहिरीं तय हूंदो आहे त के छा ॻाल्हाइबो ऐं केरु केरु ॻाल्हाईंदो, तय थियल। कंहिंखे बि ॻाल्हाइण नथो। हिकिड़ो दफ़ो सफ़दर खे माठ कराए छॾियो। हिकिड़ो दफ़ो मूं CEC में कराची प्रॉब्लम्स ते, टारगेट किलिंग्स ते मूं ॻाल्हाइणु चाहियो त मूंखे चई चुप कर। बेइज़ती कई मुंहिंजी। मूं पंहिंजे लाइ कुझु घुरे पियो छा? मूं माण्हुनि लाइ ज़िंदगी पे घुरी। माण्हुनि खां रोज़गार जेको खसिजी थो वञे कराची में, उनजा अलाए तलाए फुरिजी था वञनि। माण्हुनि जूं माउनि जूं झोलियूं ख़ाली थी थियनि। उन्हनि जी झोलियुनि लाइ मूं बैग पे कयो, पर मुंहिंजी बेइज़ती करे मूंखे माठ करायो। आउं अञा ताईं मेंबर आहियां। वञा इन करे कोन थो जो CEC में हिकिड़ी अदी फ़रियाल उनजी स्क्रिप्ट ॾिनल हूंदी आहे, ॿियो अधे खां अप्रूव थींदी आहे। हाणे आउं उन्हनि जो न नौकर आहियां न स्लेव।